ओम शांति। आणि अपना बाबा की याद का करो, सबके आत्मा समझी करे, परमात्मा की याद करो। मन में कोई भी गाल हुजे बाबा को ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा परमात्मा के सब मन की ॻाल्हि ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शइ बाबा जुमाती तन द्वारा सुणंदा मिठे मिठे ॿार बाबा चवनि था कि हाणे सभिनि जे लाइ सुठी भावना हुजे। सद्भावना का सुठी भावना सर्व जे प्रति हुजे। असांजी सर्व जे प्रति सुठी भावना हूंदी न मन में, हुनजो भलो थी, कल्याण। त ईअं न सोचो भई हिनजो इहे हीअं करे त हिनजो कल्याण थींदो। छोकी कई बार असांजी सोच में स्वार्थ भी हूंदो। असांखे ईअं न सोचणो आहे भई इहे हीअं करे त हिनजो भलो थिए। असांखे सिर्फ़ु सोचणो आहे कि भई भॻवान हिनजो भी भलो करे, हिनजी भी मदद करे, हिनजो भी कल्याण करे। इन सां छा थींदो, उन माण्हू जे जीवन में जो सुठो, परमात्मा त सभु कुछ ॼाणण वारो आहे। हालांकि कर्म अनुसार असां सभु कुछ असांखे मिलंदो आहे, लेकिन असांजा कहिड़ा कर्म आहिनि, असां पास्ट जे जन्म में छा छा करे आया आहियूं, हाणे असांजो जीवन कीअं आहे, भविष्य में असांजो जीवन कीअं हूंदो, उन हिसाब सां परमात्मा खे चई छॾियो भई भॻवान हिनजो भलो थिए। असां ईअं न चऊं कि भई हीअं करे त हिनजो भलो थिए, हीअं न कंदो त हिनजो नुक़सान थिए। छोकी असां जॾहिं भॻवान जे मथां छॾे छॾंदासीं न सभु, त असां भॻवान हुन जॻह ते पहुची सघंदो आहे। कीअं, हुनखे शरीर कोन अथसि, लेकिन हुनखे जो बुद्धिवाननि जी बुद्धि आहे भॻवान। हिन समय माण्हू सोचनि था न असां साइंस, माण्हू एॾी सुठी सुठी चीजूं था ठाहिनि, माण्हू चवनि था असां ॾाढो अॻियां था वधूं। पर परमात्मा चए थो हिन सभी बुद्धियुनि, जेका भी माण्हू दुनिया में बुद्धि लॻाइनि था, फोननि जे मथां मून ते वञनि था, साइंस केॾी अॻियां थी निकिरे। अॼु माण्हू खे थोरो सुठो अची वेंदो, हिन साइंस जी फील्ड में थोरो अॻियां निकिरी वेंदो त ॾाढो ई मतिलबु ख़ुदि खे वॾो सम्झंदा। छोकी साइंस में बुद्धि कम हूंदी आहे, साइंस में बुद्धि कम हूंदी आहे न। इहे बुद्धि जो कमाल आहे दुनिया में जो माण्हू करनि था न, बुद्धि जो ई कमाल आहे न। छा खां छा था ठाहे सघनि। अॼुकल्ह माण्हू बिना मिट्टी जे पेड़ बि था उगाए सघनि। ॿियनि देशनि, हिकु देश अहिड़ो आहे जो सूर्य ठाहिण जी कोशिशि थो करे। बुद्धि जो अभिमान माण्हू खे आहे, इनखे चइबो आहे विनाशकाल विपरीत बुद्धि। हिननि खे न भॻवान सां विपरीत बुद्धि आहे। काथे सोचनि था भई काथे मायूं लेडीज चांद खे भॻवान थी सम्झनि, और काथे साइंस वारा हुन ई चांद ते वञनि था, अलाए छा मशीन था लॻाइनि। इहो मनुष्य आत्मा जी बुद्धि कीअं थी वई आहे कि साइंस जेको माण्हू चांद ते वेंदो हूंदो, माण्हू सोचो असां त चांद ते मशीन था मोकिलऊं कि चांद जी पूजा थी करनि। ॾिसो दुनिया में सभिनि जी अलॻि अलॻि बुद्धि हले थी, त सही त कोई न। अॼु माण्हू चवनि था कि सूर्य चांद भॻवान आहे, और साइंस जे लाइ त इहे रहण जो हिकु ग्रह आहे, हिकु प्लैनेट आहे, हिकु ग्रह आहे। तव्हां जे ॻाल्हि खे जीअं सम्झो, जाते तव्हां भाव न रखी सघो। भगत माण्हू भाव न रखंदा आहिनि, भगत माण्हू देश समझंदा आहिनि, ॿुधू हूंदा आहिनि।
जेका भगत माण्हू ने उनखे सम्झ में न ईंदी, उनखे चयो भई पत्थर में भगवान आहे, उहो भावना रखी करे पत्थर में भी भगवान समझी पूछदो। लेकिन भगवान खे सम्झ ऐं भावना ॿई खपे, भावना भी हुजणी खपे, सम्झ भी हुजणी खपे। हिन मतिलबु इहे न माण्हू चए हिन टमाटे में भगवान आहे त तव्हां टमाटे खे वेही पूॼो। कण कण जो मतिलबु त इहो ई आहे, हर हिक में भगवान आहे। अॼु माण्हू हिन ॻाल्हि जी गहराई ते वञे कि भई सभिनि में भगवान आहे, त कचिरे में, गंदगी में, जो तव्हांजे शरीर खां गंद थो निकिरे हुन में भी भगवान आहे। भई अहिड़ा बुद्धू माण्हू आहिनि हिन दुनिया में चईंदा हा असां जेको गंद कढूं था न हुन में भी भगवान। मतिलबु तव्हां चओ था, अगरि दुनिया वारा चवनि था, तव्हांजा गुरु संत सन्यासी चवनि था, तव्हां चओ न भगवान तो सर्वव्यापी, सर्वव्यापी मतिलबु कण कण में भगवान, मतिलबु कचरे में भी भगवान। त केॾो असां बेसमझी जो कम था करो न दुनिया में। माण्हू काथे माण्हू छा थो सोचे, बस सभु पंहिंजी समझ जे हिसाब सां हलनि था। लेकिन परमात्मा जी समझ छा हूंदी आहे, तॾहिं न तुंहिंजी घटि मत न्यारी थी। त परमात्मा हाणे मथां खां हेठि लथो आहे पंहिंजी समझ ॾियण। भगवान असांखे चए थो कि भई मां कण में न आहियां, मां पत्थर टिकर में न आहियां, मां हिन मूर्तियुनि में न आहियां, मां हिन ग्रंथ शास्त्रनि में न आहियां, मां त परमधाम में रहण वारी हिकु निराकार आत्मा आहियां। ये तव्हांजे शरीर जे अंदरि आत्मा आहे, मां भी आत्मा आहियां। पर तव्हां शरीर वठी करे जनम मरण में ईंदा आहियो, मां न ईंदो, मां मथे ई वेठो हूंदो। मां मथे छो वेठो हूंदो, ताकि कॾहिं भी तव्हांखे मदद खपे, सम्झो तव्हांजो ॿार ॿाहिरि वियो आहे या कोई भी ॿाहिरि वियो आहे, त सोचो तव्हांखे हुनजे बारे में ॾाढी टेंशन थिए। अॼुकल्ह त माण्हुनि खे फोन आहे त माण्हू झटि फोन था करे वठनि, लेकिन अगरि कोई फोन न खणे या किथे स्विच ऑफ थी वियो ईअं थियो त माण्हू त टेंशन में था अची वञनि। त लेकिन भगवान मथे छो वेठो? तव्हां कुझु भी न कयो, जो जाॾे वञे थो, जो कमु करे थो, तव्हां सिर्फ़ु एतिरो सोचो भई बाबा इहो तव्हांजो ॿार वञे थो, या पढ़ण थो वञे, धंधो करण थो वञे, कुझु भी करण थो वञे, तव्हां परमात्मा खे एतिरो चई करे तव्हां परमात्मा खे यादि करो। त उहो माण्हू काथे आहे, छा आहे, हुनखे छा खपे, छा न, कहिड़ी ज़रूरत आहे, हुनखे सभु हुनजो कमु सहज थी वेंदो। तव्हां हिते घर वेही भगवान खे यादि था करो ऐं हुनखे हुते मदद मिले थी। कीअं? छोकी परमात्मा सभिनि जी बुद्धि खे टच कंदो आहे। अॼु कोई माण्हू पैदल पैदल यात्रा ते वञे थो, त कीअं माण्हू हुन ताईं भोजन पहुचाइनि था? वो त चईंदो भई मां त भगवान जी यादि में वञा पोइ, हा मूंखे बुख त लॻी, त हुन भगवान खे चयो न मूंखे बुख त लॻी आहे, त भगवान कीअं कंहिंजी बुद्धि खे टच थो करे, रोटी थो खाराए। कोई माण्हू चईंदो असां त हुते वञण वारा ई न हुयासीं, अलाए कीअं असां हिन रास्ते सां आयासीं, वैसे असां हुन रास्ते सां वेंदा आहियूं, लेकिन अॼु असां हिन रास्ते सां आयासीं ऐं हुन मनुष्य खे भोजन तो मिले। कि कीअं थो थिए? क्योंकि उहो मथे वेही छा थो करे? तव्हां हिते घर वेठे चओ था भई बाबा तव्हांजो ॿार ॿाहिरि वियो आहे, हुनजी मदद कजे। पर ॾिसो हिन दुनिया में माण्हू बाबा छो चईंदो आहे, भगवान छो चईंदो आहे कि हर कर्म कंदे मूंखे यादि करो। त जॾहिं असां हर कर्म कंदे परमात्मा खे यादि कंदासीं न, त सम्झो तव्हां भगवान खे चयो मुंहिंजे ॿार जी मदद कजो, त तव्हांजो ॿार या जो भी संबंधी आहे उहो जाते बि हूंदो न, अगरि उहो भगवान खे न यादि कंदो हूंदो त हुनजे आसपास कोई त माण्हू भगवान खे यादि कंदो हूंदो, न भी कंदो हूंदो त भगवान पंहिंजी शक्ति सां कीअं न कीअं द्वारा तव्हांजी संबंधी जी मदद जरूर कंदो। ये विश्वास जे मथां आहे। भगवान न बुद्धि वारनि जी बुद्धि आहे, जो माण्हू त थोरो भी कुझु करनि था त अहंकार में था अची। भगवान खे त पूरी सृष्टि जो ज्ञान आहे,
इन सृष्टि ते हिन समय माण्हू छा छा था करनि, साइंस वारा छा छा था करनि, डॉक्टर छा छा था करनि, तव्हां छा छा था करो, उनखे सभु चार में पतो आहे। भगवान खे भी पतो आहे कि तव्हां उनखे केतिरी गारियूं ॾींदा आहियो। मनुष्य आत्मा केतिरी भगवान खे गारियूं थी ॾे, वो भी भगवान खे पतो आहे। भई भगवान खे कुते कुकर बिल्ली कण कण में चइण मतिलबु हुनखे गारियूं त ॾियूं था। अॼु तव्हांखे कोई चए कि तव्हां कुते में भी आहियो, बिल्ली में भी आहियो, हाथी में भी आहियो, कचरे में भी आहियो, डस्टबिन में भी आहियो, जिथे ॾिसंदा आहियूं ताईं तव्हां नज़र ईंदा आहियो, चाकू में भी तव्हां आहियो। कॾहिं कंहिंखे चाकू लॻी वियो त बसि तव्हां मूंखे मारियो, चाकू में तव्हां हुयो न, तव्हां मूंखे मारियो। असां मतिलबु भगवान जे तव्हांजे लाइ ईअं कोई चए तो तव्हांखे सुठो लॻंदो। माण्हू तुरंत कोई कंहिंखे अहिड़ो फोटो लॻाए छॾे, तव्हांजो कोई अहिड़ो फोटो ठाहे छॾे जंहिंमें कुते जहिड़ो शरीर आहे, तव्हांजो कुते जे फेस में तव्हांजो फेस लॻाए छॾे, त तव्हांखे सुठो लॻंदो। चलो ठीकु आहे, तव्हां अॼु बंदर जहिड़ो फोटो में पंहिंजो चित्र लॻाए घर में लॻाए, हाथी जो चित्र खणी हुनजे मुंहं ते पंहिंजो चित्र लॻाए छॾियो, पंहिंजो मुंहुं लॻाए छॾियो। मतिलबु तव्हां हाथी जहिड़ा आहियो, बंदर जहिड़ा आहियो, सुठो लॻंदो तव्हांखे। ऐं तव्हांखे भगवान खे हाथी जहिड़ो मुंहुं ॾिनो आहे, बंदर जहिड़ो मुंहुं ॾिनो आहे, काली भयानक जहिड़ो रूप ॾिनो आहे, दुर्गा भयानक जहिड़ो रूप ॾिनो आहे, डांग अलाए कंहिं में भगवान खे चई सघंदा। टोटल इहा आहे कि बुद्धि में सम्झ न आहे। त परमात्मा असांखे चए थो कि हाणे कि सदा मूंखे यादि कंदा रहो, छोकी मां बुद्धि वारनि जी बुद्धि आहे न, मां कंहिंजी बि कॾहिं बि बुद्धि फेरे सघंदो आहे। मतलब जो माण्हू बुरो कमु करण जी सोच में हुजे, हुनजी सम्झ बुरी जॻह ते वञण वारी हुजे, तव्हां मूंखे यादि करे हुन आत्मा खे मूंखे सौंपे छॾियो, भॻवान हिनजी मदद कंदो। त परमात्मा हुनजी बुद्धि खे बि फेरे छॾियो, ग़लति कमु करण वारो हूंदो रोके छॾियो। त बाबा खे त परमात्मा चए थो मां बि तव्हां वांगुरु आत्मा ई आहियां, कि तव्हां में मन बुद्धि संस्कार आहिनि, तव्हांखे शरीर आहे, बसि मूंखे शरीर न आहे। छोकी भगवान खे शरीर न आहे त उन्हनि खे उन्हनि जी शक्ति, आत्मा जी शक्ति सदा कायम रहंदी आहे। छोकी अगरि शरीर वठंदा आहियूं त हिन सृष्टि ते जनम मरण में पाठ वॼाइणो हूंदो आहे, ऐं आत्मा जॾहिं जनम मरण में पाठ वॼाईंदी आहे त हुनजी शक्ति ख़तम थींदी वेंदी आहे, कलायूं ख़तम थींदी वेंदियूं आहिनि। आख़िरकार आत्मा में चईंदा न, मुझ निर्गुण हारे में कोई गुण न आहे, कोई कला न आहे, मां बेसमझा, हुनमें कोई शक्ति न आहे। माण्हू चए बि थो लेकिन सम्झे नथो। अॼु भॻवान जे के माण्हू चए थो मूं में शक्ति न आहे, गुण न आहे, ये न आहे, लेकिन अगरि कोई हुनखे चए त मञे नथो। अॼु कंहिंखे चओ तव्हां पंहिंजी कमी कमज़ोरियुनि खे ॼाणंदा आहियो त माण्हू चवंदा न असांखे कोई कमी कमज़ोरी आहे ई न, असां ॾाढा सुठा आहियूं। तो माण्हू त इहे बि चई सघंदा आहिनि असां त सही आहियूं, असां त सुठा ई आहियूं। मतलब माण्हुनि में ॾिसो एतिरी शक्ति बि न आहे, पर ईअं बि न सदा पंहिंजी कमी कमज़ोरी ॾिसंदा रहो। असां में सुठी ॻाल्हियूं बि आहिनि, असांजी आत्मा में सुठी ॻाल्हियूं बि आहिनि। त पंहिंजी ऐं ॿियनि जी विशेषताउनि खे ध्यान में रखंदे हुए, कमी कमज़ोरियुनि खे ध्यान में रखंदे हुए जीवन जीअणो आहे, कमियुनि खे भरणो आहे ऐं जेकी विशेषताऊं आहिनि उहे परमात्मा जी देन सम्झी करे उनखे कम में लॻाइणो। कॾहिं बि पंहिंजी की विशेषता खे पंहिंजी न सम्झो। जॾहिं असां सोचंदा आहियूं न मुंहिंजी इहा विशेषता आहे, मां मूं में इहा गुण आहे, मूं में इहा शक्ति आहे, त थोरो थोरो जॾहिं मांपन ईंदो आहे न त अहंकार अची वेंदो आहे। न परमात्मा मूं में इहे गुण भरियो अथई, इहा विशेषता आहे, इहा सम्झ आहे मूं में। त जॾहिं असां भॻवान जो नाम विच में लाहींदा आहियूं न त अहंकार ख़तम थी वेंदो आहे। छोकी सॼी अहंकार केरु थी ईंदो, देह अहंकार।
तब भगवान तो संजी आत्मा जो पिया तो खुद की तरीके से आत्मा समझता है ना, तेना देह देह संबंध पदार्थ वस्तु वैभव इन जो भी अहंकार न थींदो आहे। क्योंकि आत्मा तो अशरीरी आहे, आत्मा तो अशरीरी आहे, परम पिता परमात्मा जी संतान आहे, तो हुनजो तो कुछ आहे ही न, सब कुछ परमात्मा जो ही ॾिनल आहे। हिन करे कॾहिं बि हुनजी कंहिं ॻाल्हि जो अहंकार न हूंदो आहे। त बाबा चवनि था कि सभु विशेषताएं मुंहिंजी सम्झो ऐं कमी कमज़ोरियूं बि असांजी न आहिनि। सभु विशेषताएं सभु गुण कंहिंजा आहिनि? परमात्मा जा, भगवान जा। और ये विकार बुराइयों कमी कमजोरियूं कंहिंजी आहिनि? रावण जी आहिनि। ॾिसो राम और रावण जो खेल चई न, राम अर्थात परमात्मा राम, वो त्रेता वारो राम न, परमात्मा राम ऐं इन दुनिया में जेको रावण आहे 10 शीशनि जो, इन ॿिन्हिनि जे विच में खेल हलंदो आहे। सत्य त्रेता में हिन सृष्टि ते परमात्मा राम जो राज्य हूंदो, उन्हनि जे राज्य में कोई विकार बुराई कूड़ पाप सब कुछ हूंदो ई न। जॾहिं राम परमात्मा राम जो राज्य ईंदो न सत्य त्रेता में, हुन समय ये रावण जी जेकी भी प्रॉपर्टी आहे, विकार बुराई ये कुछ भी हूंदो ई न बाबत। ऐं जॾहिं रावण अर्थात द्वापर कलयुग जो समय ईंदो, हाणे रावण जो समय आहे न, हिन समय हर आत्मा कंहिंजी कैद में आहे? रावण जी कैद में। त हिन समय रावण जो राज्य हिन सृष्टि ते हले थो। त रावण जे राज्य में विकार बुराइनि जे वश थी करे कर्म कंदा आहिनि माण्हू, लेकिन परमात्मा राम जे राज्य सत्य त्रेता में सुख शांति प्रेम आनंद पवित्रता शक्ति संपन्न राज्य हलंदो आहे। त हाणे तव्हां सोचो तव्हांखे कहिड़ी दुनिया खपे? सत्य त्रेता में हलणो अथव, जाति सुख शांति आहे, पर उते विकार न हूंदो। ये काम विकार, क्रोध विकार, लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफरत घृणा लसन प्याज या जीअं बि तव्हांजी दुनिया में रहन सहन रीति रस्म आहिनि, उते भक्ति बि न हूंदी। कंहिंखे न भक्ति करणु ॾाढी सुठी लॻंदी आहे। तो सत्य त्रेता अर्थात स्वर्ग जी दुनिया में हलणो अथव त भक्ति न हूंदी उते, उते लसन प्याज भी न मिलंदव, उते कोई कंहिंजी पूजा न कंदो आहे, उते लसन प्याज भी न हूंदो आहे, उते कोई लड़ाई झगड़ो कूड़ पाप न हूंदो आहे, कोई विकार भी न हूंदो आहे। कंहिंखे माण्हू खे न क्रोध करणु सुठो लॻंदो आहे, सभु ईअं रोब सां हलाइण ये भी माण्हुनि खे सुठो लॻंदो आहे कंहिंखे। पर बाबा चए थो हुन दुनिया में ये सभु न हूंदो, त हलण लाइ तयार आहियो त हाणे खां इहे छॾिणो पवंदो। अगरि माण्हू तव्हांखां पुछे भई कल्ह असां हेॾे वेंदासीं लेकिन हुते ईअं ई आहे, ताकि सभु ठीकु लॻे थो त हलजो, पोइ कल्ह न त न हलजो। परमात्मा चवनि था कि हाणे अचण वारी दुनिया में ईअं हूंदो, त तव्हांखे हलणो अथव त कीअं तयार थींदा? सिर्फ पंहिंजी खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कंदा हलो, उनजी यादि सां ई सम्झी आत्मा पावन थींदी, उनजी यादि सां ई सम्झी आत्मा में सर्व गुणनि जी धारणा थींदी, उन्हनि जी यादि सां ई असां आत्मायूं स्वर्ग में हली हलंदासीं। त परमात्मा जी यादि में ही सभु कुछ आहे। त खुद की आत्मा समझी करे परमात्मा की याद करण सां तव्हां स्वर्ग में हली वेंदा। ऐं अगरि तव्हांखे भक्ति करणु सुठी लॻंदी आहे त कंहिं माण्हू खे चओ भई ईअं यादि करो, खुद की आत्मा समझी परमात्मा के मथे यादि करो, त चईंदा न मूंखे त मूर्ति खपे, मालायूं खपनि, अगरबत्तियूं खपनि, घंटी खपे, पाठ खपनि, इहे सभु खपनि, तॾहिं मां सम्झंदमि हा मां भॻवान खे यादि कयो।
अगर तव्हांखे भक्ति करण सुठो लगे तो, भगवान जो नाम जपण ही सुठो लगे तो, लेकिन भगवान जहिड़ा नथो ठाहिण चाहे माण्हू। अॼु दुनिया में माण्हुनि खे कंहिंखे ॿुधाए न भई तव्हां में हीअ ग़लती आहे, तव्हां हीअं कयो, त माण्हुनि खे न एक्सेप्ट करण जी शक्ति ई न। हिन करे अगर उन्हनि खे ज्यादा ज्ञान ॿुधायो न, ज्यादा इन अर्थ ॿुधायो, भई माण्हू ॾिसो के माण्हू हूंदा आहिनि, हा भई टिकाणे मंदिर वेंदा त उते जेको बि सत्संग कीर्तन हूंदो आहे त हुनजो अर्थ सम्झंदा आहिनि, शांति सां ॿुधंदा आहिनि। ऐं केरु केरु त ॿुधी ई न सघंदो आहे, चईंदो आहे कि ये त जो ॻाल्हियूं ॿुधाए थो ये त मुंहं में आहिनि, मतलब बुरायूं, त उहो माण्हू ॿुधी न सघंदो आहे। उहो सिर्फ़ु सोचदो आहे न न असां त बस मथो टेके वञूं था, असांखे ज्यादा न ॿुधणो। सिर्फ़ु दुनिया में ईअं थींदो आहे। त बाबा चवनि था कि हाणे सिर्फ़ु कई माण्हू सोचदा न न असां त सिर्फ़ु मथो टेके आयासीं न, पाठ पढ़ियो, कीर्तन ॿुधियो न, बस ज्यादा लेक्चर न ॾियो, ज्यादा ज्ञान न ॿुधायो। छोकी उहो सोचदा आहिनि असां जीअं रहूं था न उहो ठीकु आहे, असां जीअं रहूं था उहो ठीकु आहे। त ॿुधाए अहिड़ा माण्हू सिर्फ़ु भगवान जो नाम ई जपणो अथव या भगवान जहिड़ो बि ठाहियो, भगवान सिर्फ़ु स्वर्ग अर्थात भगवान जी ठहियल हुई दुनिया। स्वर्ग कोई मनुष्य थोड़ी ठाहे सघंदो, वो दुनिया भगवान ठाती है ऐं हाणे बि उहे ई ठाहे। त भगवान जी दुनिया में हलण लाइ भगवान जहिड़ो त ठाहिणो पवंदो न। भगवान दुख हरता सुख करता है, रहम जलाश मौजू सागर आहे, सदा सभिनि जी मदद करण वारो आहे, दुख हरता सुख करता है। त असांखे बि ईअं ठाहिणो आहे या असां सिर्फ़ु भगवान जो नाम ई जपता रहूं, हिक ॿिए खे दुख ॾींदा रहूं, ग्लानी कंदा रहूं, निंदा कंदा रहूं ऐं इहे सभु कंदा रहूं। इहे सभु असांजे मथां। अगरि तव्हां चाहियो था कि हा भई मां जंहिं भगवान खे मञा थी, कम से कम हुन उहो छा थो ॿुधाए, शांति सां वेही करे त अर्थ त कढो, जेको बि तव्हां ॿुधो था हुनखे जीवन में लाइण जो प्रयत्न बि करो, तॾहिं त फ़ाइदो आहे न। त बाबा चवनि था कि हाणे हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे हुए सदा ये सम्झो मां आत्मा परम धाम जी निवासी आहियां ऐं मां कण कण में भगवान न आहे। हाणे मां जॾहिं बि भगवान खे यादि कंदमि त सम्झ सां यादि कंदमि कि भगवान अर्थात जेको अशरीरी अजन्मो, जेको परम धाम में रहंदा आहिनि, मां हुन भगवान जो ॿार हिन सृष्टि ते पाठ थो वॼायां। ऐं हाणे बाबा बि आया आहिनि पाठ वॼाइण। त बाबा चवनि था ईअं यादि रखंदव त तव्हां परमात्मा खे यादि करे सदा बेफ़िक्र रहंदा। न त अॼु माण्हू खे कंहिंजी टेंशन आहे, अॼु कंहिंजी टेंशन आहे, माण्हू घर में जेको ॿाहिरि थो वञे उहो त कम में बिज़ी थो थी वञे, लेकिन घर में रहण वारो माण्हू परेशान थो थी वञे। सॼो ॾींहुं जेको माण्हू ॿाहिरि वियो हुनजे बारे में ई सोचे, पोइ घड़ी घड़ी फोन करे परेशान कंदो। त ॿुधाए जेको माण्हू ॿाहिरि वेंदो उहो कीअं पंहिंजो कमु करे सघंदो। अच्छा मीठे मीठे सिकल जे ॿारनि खे थी माता पिता बाप दादा जो ज्ञान प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। तव्हांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे, वरदाननि जी दिव्य पालना द्वारा सहज और श्रेष्ठ जीवन जो अनुभव करण वारा सदा खुशनसीब। बाबा चवनि था कि सदा यादि रखो कि परमात्मा संजो बाप भी आहे, टीचर भी आहे, सतगुरु भी आहे। त बाप जे संबंध में भगवान असांखे वरसो थो ॾे स्वर्ग जो, और टीचर जे संबंध में असांखे परमात्मा टीचर पढ़ाइनि था, ऐं सतगुरु जे रूप में परमात्मा सतगुरु असांखे वरदान ॾेई करे पालन था।
परमात्मा कीअं ईअं न चईंदो आहे भई तव्हांखे जो खपे मूंखां गुरु मां तव्हांखे वरदान थो ॾियां। परमात्मा जो वरदान त आहे सदा शांत रहो, खुश रहो, खुद की आत्मा समझो, पवित्र रहो। हिननि सभिनि वरदाननि जेतिरा स्मृति में रखंदासीं न जीअं ओतिरो ओतिरो ईअं लॻंदो जीअं असां परमात्मा जी पालना में पलूं था। छोकी वरदान ॾिस जॾहिं सहन शक्ति नथी थिए, कुछ सहन नथो थिए त हुन समय असां परमात्मा जो ॾिनल उहो वरदान यादि करूं कि मां सहनशील आत्मा। तो ये याद करण सां वो सहन शक्ति असां में अची वेंदी। तो ये मेहनत ऐं मुश्किल तो सदा परे रहने जीवन में माण्हू केॾी महिनत थो करे, केॾी मुश्किलात सां कम थो करे, कम भी तो करे, पोइ भगवान वटि भी जॾहिं वञे थो त केॾी महिनत सां भगवान सां मिलण ॾियनि था। त बाबा चवनि था कि ॾिसो हाणे सदा यादि रखो कि बाबा मुंहिंजो बाप भी आहे, टीचर भी आहे, सतगुरु भी आहे। सही संबंध बाबा सां रखी सदा जीवन में अॻियां वधंदा वञो तॾहिं ख़ुशनसीब आत्मा कहलाईंदा। लोगन बाप सां गॾु गॾु सर्व आत्माउनि जी स्नेही ठहिण जी सच्ची सद्भावना आहे। बाबा सां गॾु सर्व आत्मायूं असां सां स्नेह रखनि। हुनजे लाइ छा करणो पवंदो? बाबा चवनि था कि सच्ची में सभिनि जे लाइ सुठो सोच, सुठो सुठो सभिनि जे लाइ सोच रखे न तो सभी आत्माएं असांजी मददगार जरूर रही। सुठो सुठो सोचण जे लाइ सिर्फ़ हिकु ॻाल्हि सोचे वठो कि भई हर आत्मा में कोई न कोई कमी कमजोरी आहे। हर आत्मा पंहिंजो पंहिंजो पार्ट एक्यूरेट वॼाए थी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।